सामो इमाम बारगाह तव्हां ॾिसी सघो था आज़ादारी पई थी हले। टावर असारो बिस्मिल्लाह करी बच्ची अस्सलाम वालेकुम गरीब जो संग अच्छा हाल आखिर खुश तबे सही उम्मीद कि सब ठीक होंदा अखिर ना होंदा तो भाईजान फर्स्ट आवाज़ तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी। अॼु तारीख़ आहे 29 तारीख़ 7 महीने जी 29 तारीख़ 11:09 ते मां वेही व्लॉग स्टार्ट थो कयां विथ हल्की फुल्की बारिश मतलब बूंदाबारी सुकून माहौल। आई थिंक तव्हांखे नज़र अचे बि या न बि अचे। ॾाढी वाड़ी वार छापर वापर वॾा थी विया कूड़ाईंदासीं इंशाल्लाह 1 तारीख़ ते मतिलबु सेट कराईंदासीं। सो मूं वटि 9 मुहर्रमुल हराम जो व्लॉग शूट थियो पियो हो। सो अॼु मूं वटि व्लॉग हुयो बि कोन त मां चयो हाणे रिकॉर्ड लॻो पियो आहे छो न अॼु उहो तव्हांखे 9 मुहर्रम ॾेखारियां त 9 मुहर्रम जो ॾींहुं असां कीअं गुज़ारियोसीं सम्झो था न। सो चलो कुझु शुरूआति 8 मुहर्रम खां वठी आहे व्लॉग जी वरी पोइ 9 मुहर्रम मतिलबु 8 9 10 मुहर्रम ते मां हैदराबाद वियुमि उहो व्लॉग तव्हां ॾिठो हूंदो। सो चलो चले व्लॉग की तरफ़। हाणे असां तव्हां सां वरी डायरेक्ट मिलंदासीं 8 मुहर्रम में। सो चलो चलें वेलकम टू बैक अगेन। तंहिंमहिल बिल्कुलु सिजराइण में आई थिंक जस्ट अधु कलाकु बचियो आहे। सो पाण वेंदासीं अॼु कब्रिस्तान जी तरफ़ छो जो इलाही टाइम खां वठी असां कब्रिस्तान ते न आहियूं विया। सो वञणु घुरिजे। ॿियो त मुहर्रमुल हराम जो महीनो आहे। अॼु 8 तारीख़ आहे किरंदड़ सुभाणे 9 तारीख़ आहे मतिलबु तव्हां ब्लॉग ॾिसंदा 9 तारीख़ ते। त पाण वठंदासीं द्रेबी खे ऐं पाण हलंदासीं केॾे कब्रिस्तान जी तरफ़ छो जो जेके असांजा मिट माइट अज़ीज़ उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत करे अचूं ऐं जेके असांजा माइट ब्लॉग ॾिसनि था उन्हनि खे पंहिंजा वॾड़ा ॾेखारियूं। तो चलो चले द्रेबी के साथ संगत। ॿियो वरी थोरो सारे निकिता हूं त तव्हांखे असांजे जेको मतिलबु ॻोठ जो इमाम बारगाह आहे न उहो बि विज़िट करायूं था। द्रेबी चयो आहे हलो इहा ई आहे। तो चलो चलें हमारे साथ चलो। वडी वडी खलका वडी आजादारी थी थे। हां भाईजान केड़े दानो कब्रिस्तान ते तव्हां सघो था माण्हू 8 तारीख़ जी क़बरूं ठाहिनि वेठा। वाह। सो असां छोकिरा क़बरूं ठाहींदा 9 तारीख़ ते। असांजे हिते हुयासीं 9 तारीख़ ते असां हिननि सां गॾु हूंदासीं। तव्हांखे मां ॿुधायां सुभाणे केॾे वञण जो प्रोग्राम आहे 9 जो ॾींहुं आहे। रब कंदो प्रोग्राम कैंसिल थींदो तव्हां ॿियो ॿुधायो। थी सघे साम्हूं इमाम बारगाह तव्हां ॾिसी सघो था आज़ादारी पई थी हले। माण्हू ने ॾे तव्हांखे विज़िट कराईंदा विज़िट कराईंदा। ॿियो त असांजे ॻोठ में जेको इमाम बारगाह उन ते 8 वारे ॾींहं ते दर थींदी आहे। 9 में ककड़ ते थींदी आहे अलाए खीरपुर में 9 में ककड़ ते थींदी आहे। हिते सिस्टम विरायल आहे ॾींहुं त पहिरियों कब्रिस्तान तां थियूं पोइ हेॾे हलूं। हा यार साईं तव्हां छा था चवणु चाहियो। इमाम बारगाह ते असां वरी मातम कंदासीं। वाड़िया जान असां चंगा बाबा आज़ादारी जी कयूं नंगर बार बाकी तव्हां खानापुरी मौसम चेक कयो। हलो हलो अॻियां तव्हां मिलूं दायरे जो कबूरनि जी। अब पोइ हाणे असां कब्रिस्तान मां कुल दुल पढ़ी अचूं पोइ असां ईंदासीं इमाम बारगाह। भाईजान तव्हां हलंदा इमाम बारगाह न तेरी मुकाम दीदार क्यों पोइ वरी हलूं था इमाम बारगाह। चलो चलें। तो पत्थर ॾिसो अची विया आहिनि मुहर्रम जा हर कब्रिस्तान में तव्हांखे मिलंदा। हेॾा वरी इहे बंजूं मिटी इहे क़बरूं माण्हुनि पथर रखे ठाहिया आहिनि। वरी अची 9 जे ॾींहं ते मतिलबु सुभाणे अची हिननि खे पथरनि वथरनि खे धोई करे सेट करे वरी मथां सेटिंग कंदा। वाह। साल में हिकिड़ो ॾींहुं हिननि खे ॾींदा आहिनि। हलो हलूं मुकाम ते तव्हां मिलंदा। पहुचण ते हूं कब्रिस्तान असां पहुचण ते हूं।
मैं चाहतो करे यार वे यो असां वाला जो हेलो भाईजान हेलो तो साल वाला मुकाम मिलो बंजू अची वियो आहे अब असले न असां सुभाणे कॾहिं ईंदो असां वारो ईंदो या सुभाणे बंजू कुल शरीफ पढ़ो अस्सलाम वालेकुम या लड़को तो असां कुल शरीफ पढ़िया बि भाईजान तव्हां भला हेॾां था अचो असां हे रस्तो तो हाणे हलूं था न इमाम बारगाह न इमाम बारगाह हलूं था पर मुंहिंजे ख्याल में कसीदा हलनि पिया नूंहं उन्हनि जो आवाज़ बंदि थी वियो आहे आई थिंक त आज़ादारी ख़तम थी वई आज़ादारी न ॿाहिरि माण्हू दीदार कराईंदो चलो चले भाईजान छो तव्हां न वेठा हुते भाईजान असां आज़ादारी ॾिसण पिया वञूं पर आज़ादारी ख़तम थी वई हाणे महफ़िल पंहिंजो हुननि जी मजलिस शुरू थी आहे हुन खां बाद में नगर हलंदो तव्हां कयो त वञी कयो असां घर छो जो गर्मी थी वई भला इहा ॾिसो असां विच बनी वती आहे छा था सम्झो चरिया अल्हम्दुलिल्लाह हाँ शारू ता किथे था वञो शारू किथे था वञो आज़ादारी था कराइणी चरिया या तव्हां आज़ादारी कई खरी टावर असां वारो वाड़े जान इंतिहास हलंदो न आहे हलंदो हलंदो गिला माण्हू न करे या खान सतील भी यार खान
बिस्मिल्लाह करीस बच्ची आया ना खत्म करिस वीडियो भली कर दी माशाल्लाह सबील में हलो मतो बयान ता के किया लगी सबील हेल असा के वडो अफसोस आ भत दत ना आया जो खानापुर में वडी दुखी खबर है यार माने अठी अची पोतिया भत दत ना आया ला छोइया जान भाई सभी नु जाम जेबा ना ता जेबा छाती जे सुबाने सही साजन जो भत्ता इनके वाजो डिबो बाय का से वाजो डिबो इनके वाले बात में गुलड़न का खेरा सबीर बा भाई जान पहले ये साथ करो कल मुझे एक्सीडेंट था मां में धक्का लगा नाई में रहो हैदराबाद में प्लेन थी कैंसिल था खबर होंगी ये बने पर इंसा कर मां बोलना पर कैंसिल समझो ये था फर्स्ट ऑफ ऑल अॼो की तारीख़ आल मुस्लिम ब्रदर्स जे लाइ हिकिड़ो ॾुख भरी तारीख़ आहे ॾुख भरियो महीनो आहे छो जो अॼु आहे 9 मुहर्रमुल हराम सम्झो था सो असां उथियासीं 9 मुहर्रमुल हराम जे करे सवेले सवेले असांखां रोज़ो रखणु थोरो मिस थी वियो छो जो असांखां जीअं उथियासीं पाणीअ जो गिलास बि पई रहियासीं छो जो मुंहिंजी इहा नेचर आहे सुबुह जो जीअं उथंदो आहे पाणी जो गिलास खणंदो आहियां पहिरियों हैरान सम्झो था न त इन वजह सां इनशाला 10-11 जो रोज़ो रखंदासीं तो वरी निंड अची वरी उथियासीं माजिद ते चई हलूं कैंशा कमु आहे चलो चलें कैंशा की तरफ़ ऐं तव्हांखे उते कैंशा में महिल वॾो सिस्टम हूंदो कुझु जुलूस हूंदा कुझु मजलिसूं हूंदियूं कुझु अज़ादारी खानी हूंदी सो तव्हांखे ॾेखारींदासीं असां सां गॾु रहिजाऊं तो चलो चलें कैंशा की तरफ़ ॿियो कीअं कीअं अॼु रोज़ो रखियो आहे महिरबानी करे कमेंट करे लाज़मी ॿुधायो धन्यवाद सबिल 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 चली भैया सबिल आज़ादार है उसने साहिल पीने आवाज वेलकम टू कैंशा तो भाईजान तव्हां छा था चवणु चाहियो भाईजान अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकात अमीर जो संगत अमीर जो संगत कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो त शुक्रिया उमेद थो करियां त ॾिसंदड़ सभु ॿाहिरि ख़ुशि हूंदा ऐं वेंदुमि ख़ुशि हूंदा चवण जो मक़सदु इहो त काफ़ी टाइम खां पोइ वरी असां ब्लॉगर में अची रहिया आहियूं कुझु दुनियादारी जी मसरूफ़ियतूं हुनजे करे टॉपिक खे घणो लेती न कंदासीं अॻिले ॾींहुं कीड़ा पइजी वेंदा चवण जो मक़सदु कैंशा में थोरो कमु आहे कमु निपटाईंदासीं तव्हांखे में बि कमु ॾेखारे विज़िट कराईंदासीं असां हाणे कहिड़ा कमु करे रहिया आहियूं आराम जी नाई जे बारे में छा था चओ मुहर्रम जी 9 तारीख़ वॾा गरम थी विया वॾा जेके आहे कुर्बानी बाबू साईं जी हाल जी कुर्बानी आहे इमाम हसन इमाम हुसैन शहज़ादा ऐं जन्नत जा सरबराह शहीद जा सरबराह नौजवान जा सरदार उनजी कुर्बानी आहे ऐं उन्हनि जेको आहे सो रोज़नि ते बुकुनि बुनियुनि ते उन्हनि पंहिंजा सर कलम कराए छॾिया सिर्फ़ु दीन इस्लाम जे ख़ातिर ई असांजे ख़ातिर ऐं असांजा किरदार ऐं असांजा कम तव्हां पाण ई ॾिसी रहिया अलाह पाक जी ज़ात ॾिसंदी अलाह सभु ॾींदा आहिनि असांजो चवणु इहो आहे त एहतियात कयो जेतिरो थी सघो एहतियात कयो सम्झण वारा त सम्झंदा हूंदा आहिनि ॻाल्हियुनि खे अलाह पाक जी ज़ात वॾी महिरबानी बादशाह बाज़ारी आहे सबील 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 तो ये सबील ये अज़ा खान मेरे गाय
बाकी घाटा ना तो कौन छे हैं तो भाईजान जीअं त तव्हां ॾिठो नवंबर मुलाराम सो हिनमहिल टाइम हिकु थी वियो आहे असां वटि बिजली आई आहे असां वटि बिजली ईंदी आहे मूंखे कीअं ख़बर पवंदी आहे साम्हूं इहा मस्जिद ॾिसो था झटका थी ॾिए इन मस्जिद आहे असांजी ॻोठ जी क़दीमी मस्जिद इन जे मथां रमज़ान खां बाद में इहो लॻायो अथनि सिस्टम यको नयो सो हाणे लॻल अथसि यको ख़बर पइजी वेंदी आहे हूअं ख़बर न आहे पवंदी छो एयरपोर्ट्स लॻल हूंदा आहिनि उहो ख़बर बिल्कुलु बि न आहे पवंदो पोइ रोशनी हेॾे ॾिसंदो आहे नड़ी बिजली अची वई आहे सो अची वई आहे खमीस वमीस लाहे अची बरसाति वरसाति बसि थी बूसट थी वियो गर्मी थी वई मिंट में अलाए छा मौसम आहे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे परेशान थी आऊं सफ़ा परेशान जीअं चइबो आहे न उअं थी आऊं सो हाणे जो असांखे इजाज़त लाइक कयो सपोर्ट कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो चई चहिरियो थियूं कीड़ा पइजी विया आहिनि ख़ुशको थी वियूं आहिनि सफ़ा सो बसि माशाअल्लाह दुआनि में यादि अस्सलाम वालेकुम लव यू ऑल